पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट समूरे मुल्क में हड़ताल जी धमकी ॾेई छॾी आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वॾे इज़ाफ़े खां पोइ ट्रांसपोर्ट तंज़ीमुनि सख़्तु रद्द अमल ॾेई छॾियो आहे। ॿिए तरफ़ अवामी हल्कनि बि उन इज़ाफ़े खे रद्द करे छॾियो आहे। पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट अलाउंस जे सदर मलक शहज़ाद अवान पंहिंजे वीडियो बयान में मुल्क जे ट्रांसपोर्ट बिरादरी तरफ़ां पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़े खे रद्द करे छॾियो आहे। मलक शहज़ाद अवान 5% भाड़ा वधाइण जो ऐलान कंदे चयो त उन फ़ैसिले सां सिर्फ़ ट्रांसपोर्ट बिरादरी ई न पर समूरे मुल्क जे अवाम मुतासिर थींदी। हुन चयो त असांखे को बि तहफ़ुज़ हासिल न आहे। पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट जे सदर चयो त कराची समेत सिंध ऐं बलोचिस्तान में असांजे गाॾियुनि खे बाहियूं ॾियण खां अलावा पंजाब में हथियारनि जे ज़ोर ते फुरियो पियो वञे। हुन चयो त हुकूमत असांखे पंहिंजनि क़दमनि ज़रिए मजबूर करे रही आहे त असां कारोबार बंदि करे समूरे मुल्क में हड़ताल करियूं। टूल टैक्स में बि मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे। हाणे विद होल्डिंग टैक्स में बि 2% इज़ाफ़ो कयो वियो आहे। हुन चयो त उन हवाले सां चइनी सूबनि जे ट्रांसपोर्ट एसोसिएशन सां मुशावरत थी रही आहे। तमामु जल्द आइंदा जे लाहे अमल जो ऐलान कंदासीं। यादि रहे त आल कराची ट्रांसपोर्ट बे पब्लिक ट्रांसपोर्ट जे भाड़नि में इज़ाफ़े जो इशारो ॾेई छॾियो आहे। जो रात के अंधेरे में आवाम पर पेट्रोल बम गिराया गया है, मैं उसकी सख्त अल्फाज में मजम्मत करता हूँ, बल्कि पूरी हमारी ट्रांसपोर्ट बिरादरी जो है इस फैसले की शदीद अल्फाज में मजम्मत करती है, बल्कि हुकूमत के इस फैसले को हम मुस्तरद करते हैं और साथ में 5% किराया बढ़ाने का ऐलान करते हैं। हुकूमत हमें मजबूर कर रही है कि हम अपना काम कारोबार बंद करके मुल्क की स्ट्राइक की तरफ चले जाएं। कभी टूल टैक्स के अंदर इजाफा कर देते हैं, अभी विद होल्डिंग टैक्स जो है 4% से 6% कर दिया गया और पंजाब के अंदर जो है गन पॉइंट पे हमारा माल लूटा जा रहा है। सिंध के अंदर गाड़ियों को जलाया जा रहा है। बलूचिस्तान के अंदर जो है गाड़ियों को जलाया जा रहा है। अमन अमान की जो सूरत हाल है वो भी सबके सामने है।